अस्सलाम वालेकुम। छॾे जीअं नामवर विया पंहिंजो नालो, करियूं तिन जीअं असीं पिण अॼु कशालो। वठूं मोटी जॾहिं रस्तो रबानी, छॾियूं का पाण पोयनि लाइ निशानी। त मन को रह गुज़र इन ॾे निहारे, लंघे हिन रुञ मां पहुचे किनारे। अॼु असीं सिंधी अदब जे मोहसिन शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब जिन जे शख्सियत ऐं हुन जे इल्मी अदबी कारनामनि ते गुफ़्तगू करण जे लाइ गॾु थिया आहियूं। शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब जेके 1853 में 4 अक्टूबर ते हुननि जनमु वरितो ऐं 3 जुलाई 1929 ते संदन विसाल थियो। पाण पंहिंजी सॼी ज़िंदगी लिखण पढ़ण जे लाइ वक़्फ़ कई। अगरचे पाण डिप्टी कलेक्टर जे उहिदे ते फ़ाइज़ हुया, पर संदन मक़सद ज़िंदगी जो इहो हो, ख़ल्क़ जे ख़ैर में मशगूल सदा रह तूं कलीच, मन कॾहिं का थिए मक़बूल कमाई तुंहिंजी। हिकु अहिड़ी हस्ती जंहिं 7 वरियनि खां लिखणु शुरू कयो ऐं 76 वरियनि जी ॼमार ताईं मुसलसल 70 साल पाण लिखंदा रहिया। हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ 461 संदन किताबनि जो तइदाद आहे जेके हर मौज़ूअ ते आहिनि, जेके न फ़क़ति अफ़सानवी अदब, ग़ैर अफ़सानवी अदब, शाइरी, लुग़त, सोशल साइंसिस, ही सभु उन्हनि जे तहरीर जा मौज़ू आहिनि। उन्हनि ते असीं तफ़सील सां गुफ़्तगू कंदासीं, पर हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ जीअं चयो वियो त पाण 7 खां 8 लख नसर जूं सिटूं सिंधी ॿोलीअ में लिखियूं अथनि। ऐं जेकॾहिं संदन 29 शेरी मजमुअनि में शाइरीअ जो ॿिनि सिटनि जे हवाले सां असीं जेकॾहिं ॻणप करियूं त उहो बि 10,000 खां वधीक आहे। हीअ आहे ग़ैर मामूली कारनामो। 18वीं सदीअ में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजे सिंधी शाइरी जो करिश्मो आहे ऐं शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग 20वीं सदीअ में हिकिड़ी मौजज़नुमा शख़्सियत आहिनि। ऐं जेकॾहिं असीं इएं चऊं त 18वीं सदीअ जा ट्रेंड सेटर जेके ॾींहुं क़यामत ताईं सिंध जे इल्म अदब ते छाया रहंदा, उहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहिनि। ऐं 20वीं सदीअ जो जेकॾहिं कुल टोटलिटीअ में असीं असासो इल्मी अदबी हवाले सां ॾिसंदासीं त पोइ अवल आख़िर असांखे शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब जो नालो वठिणो पवंदो। मिर्ज़ा साहब जिन जी शख़्सियत ऐं उन जे कारनामनि ते हिकिड़ो समुंड आहे, उन ते गुफ़्तगू असीं जेके हिते कुझु देरि जे लाइ कंदासीं, जिन में असां सां शरीक गुफ़्तगू आहिनि मोहतरम साईं डॉक्टर नवाब काका साहब जिन सिंधी यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जा प्रोफेसर आहिनि ऐं गॾोगॾु खेनि एज़ाज़ हासिलु आहे त पाण हिन वक़्तु शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग चेयर जा डायरेक्टर आहिनि। संदन भरिसां डॉक्टर मखमूर बुखारी साहब जेके बि सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे सां हिकिड़े मुअज़्ज़ज़ उस्ताद जी हैसियत में वाबस्ता आहिनि ऐं सच पुछो त इल्मी अदबी ख़ानदान आहे जिन सां संदन तालुक़ आहे। ऐं हुन जे क्रेडिट ते हिकिड़ी तमामु नंढी ॼमार में सचल साईंअ ते जेका PhD जी थीसिस आहे, डॉक्टरेट आहे, उहो उन्हनि खे एज़ाज़ हासिलु आहे। ऐं पहिरें सवाल ॾांहुं डॉक्टर नवाब काका साहब ॾांहुं हलंदुसि, छाकाणि त नवाब साईं कलीच बेग साहब जो जॾहिं पाण नालो मोहसिन सिंधी नसर जे या सिंधी अदब जे हवाले सां वठूं था त पोइ उहो अफ़सानवी ऐं ग़ैर अफ़सानवी अदब ऐं तर्जुमो आहे। ऐं चवां थो दिलि खोले ॻाल्हाइणु घुरिजे त कलीच बेग साहब जो बुनियादी कंट्रीब्यूशन टुवर्ड सिंधी अफ़सानवी ग़ैर अफ़सानी नसर ऐं तर्जुमे सिलसिले में छा रहियो आहे? नसीर सिंधी ॿोलीअ जो ग़ैर मामूली अदीब, सिंधी अदब जो मुहसिन, बल्कि आउं चवंदुसि सिंधी समाज जो मुहसिन शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब, जंहिंजो नसर जे हवाले सां असां जॾहिं हिन दौर में वञूं था त टालपुरनि जे दौर में असांखे सिर्फ़ु आख़ुंद अज़ीज़ुल्लाह जो क़ुर पाक जो तर्जुमो मिले थो, जॾहिं त यूरोप में या आलमी सतह ते उन वक़्तु नसर जूं समूरियूं सिन्फ़ूं मौजूदु हुयूं। असांजे सिंधी अदब में जेका बाक़ाइदगीअ सां शुरूआति थिए थी 1854 में शुरूआती जेके मुतर्जम आहिनि, नंदीराम सेवाणी आहे या ग़ुलाम हुसैन कुरैशी आहे, फ़ारसी या हिंदीअ तां तर्जुमा कनि था। पर बाक़ाइदगीअ सां असां ॾिसूं त अफ़सानवी अदब हुजे या ग़ैर अफ़सानवी अदब हुजे, उन में जेका हिकिड़ी वॾी उथल अचे थी, वॾी जेका तब्दीली अचे थी, त उहा शमसुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग साहब शुरूआति करे थो। ड्रामा हुजनि, लैला मजनू खां हुन शुरूआति कई, अफ़सानो हुजे शरीफ़ बेगम जे नाले सां हुन अफ़साने जी शुरूआति कई, नाविल हुजे त हुन दिलाराम पहिरियों नाविल लिखियो, पर पोइ वरी हिकिड़ो बहितरीनु अञा ताईं बि जेको आहे सो हिकिड़ो मिसाली नाविल जेको असां ॿारनि खे घर में पढ़ायूं या जंहिंजे जेको असांजी समाजी ज़िंदगीअ ते सिधो असरु छॾे, ज़ीनत नाविल हुन लिखियो।
अहिड़ी तरह सां मज़मून नवेसी जी सिन्फ़ आहे त मकालातुल हिकमत जहिड़ो बहितरीनु किताबु जेको आहे, जेको सॼे आलमी अदब में मञता माणे चुको, दुनिया जे तक़रीबन हर सुधरियल ॿोलीअ में तर्जुमो थी चुको, पर असां वटि मिर्ज़ा साहिब ताईं कोन पहुतो। उन किताब खे हुन सिंधीअ में तर्जुमो कयो। आतम कहाणी आहे, उहा हुन जेका शुरूआति कई। यादगिरियुनि जा किताब हुन लिखिया, साओ पन या कारो पन्नू जे नाले सां हुनजी पंहिंजी आतम कहाणी आहे। सफ़रनामो आहे, ॾाढ़ियारे जबल जो सैर, उहो हुन शुरू कयो। साॻिए तरीक़े सां वरी जॾहिं असां तहक़ीक़ जे तरफ़ अचूं था त उन में लतीफ़ियात हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। लतीफ़ियात में हू ईअं न आहे त को सिर्फ़ु हिकिड़े शाह जे रिसाले ताईं जेको आहे सो रहियो महदूद, पर शाह जो रिसालो मुरतब कयईं। ऐं उन रिसाले जी बि हिकिड़ी ख़ासि ख़ूबी आहे त हुन शाह सां वाबस्ता जेको बि कलाम हुयो सभु हुन में शामिलु कयईं। ऐं इहो मक़सदु रखी त जॾहिं शाह जा रिसाला समूरा ख़तमु थी वञनि त जेकॾहिं हीउ रिसालो मौजूदु हूंदो त शाह ते कमु करण वारनि खे आसानी थींदी त कहिड़ो कहिड़ो कलाम शाह सां वाबस्ता हुयो। उन खां अलावा शाह जी लुग़त जेका आहे सो हुन तयारु कई। शाह जे रिसाले जी कुंजी हुन अलॻि सां नंढिड़ो किताबु तयारु कयईं। शाह जे हर हिकु सुर ते अलॻि अलॻि सां हुन उनजी तशरीह लिखी। शाह जा चूंड बैत जेके आहिनि उहे अलॻि सां हुन लिखिया। अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधीअ में बि लिखियईं, अंग्रेज़ी में बि लिखियईं। त अहिड़े तरीक़े सां हुन जेकॾहिं वरी असां अचूं था त ॿियो हुनजो पासो शहर जो आहे त उन में सिंधी शहर जी तारीख़ बि लिखियईं। ऐं शाइरीअ जो जेको फ़न आहे, इल्मु उरूज़, उन ते बि हुन किताबु लिखियो। ग्रामर ते अञा ताईं बि हुनजा उहे किताब, अॼु बि असां इदारे में वेठा आहियूं, नौजवान अचनि था, सिंधी व्याकरण हुनजो मशहूरु 3-4 भाङनि में किताबु आहे, उहो अञा ताईं बि मौजूदा दौर जे पढ़ंदड़नि जे लाइ फ़ाइदेमंद आहे। बुनियादी हिकिड़ो किताबु आहे। ॿोलीअ बाबति जेको आहे सो नज़रियो, उहो बि मिर्ज़ा साहिब जे उन किताब में मौजूदु आहे। यानी ॿोलीअ जी जेका क़दामत या उनजी तारीख़ जेका आहे उन पासे ते बि हुन कमु कयो आहे। ऐं पर हर हिकु हुनजो अहिड़ो पासो आहे। मिसाल तारीख़ ते अचूं था, सिंध जी तारीख़ अंग्रेज़ी में हुन मुख़्तलिफ़ वॉल्यूम्स में लिखी आहे। चचनामो अंग्रेज़ीअ में जंहिं तरीक़े सां हुन लिखियो आहे, उनजा हवाला हाशिया तव्हां पढ़ी ॾिसो त केॾो वसी हुनजो मुतालियो आहे ऐं केॾी दिलचस्पीअ सां हुन कमु कयो आहे। उन खां अलावा सिंध जी तारीख़ नंढी, सिंध जी तारीख़ वॾी, सिंध जी तारीख़ तस्वीरुनि सां ऐं नसाबी नोयत जो, यानी ॿार जेके आहिनि 5, 6 या 8 क्लास ताईं जा नियाणियूं आहिनि या जेको आहे सो ॿारड़ा आहिनि उहे पढ़नि था, त उन हवाले सां हुन अलॻि किताब लिखिया आहिनि तारीख़ जा, जीअं उन्हनि खे पंहिंजे सिंधी तारीख़ संदन तइलीम या ज़हन जी सोच जी जेका सतह आहे उन मुताबिक़ उन्हनि खे उहो मवादु ॾेई सघिजे। अहिड़ी तरह सां हुन जा जेके ड्रामा आहिनि त उहे बि लैला मजनू खां त शुरू करे थो, पर पोइ हुन जा फेरोज़ दिल अफ़रोज़ आहे या इंक्वायरी ऑफिसर आहे, ऐं ॿिया हुन जा जेके ड्रामा आहिनि, ख़ुर्शीद ड्रामो आहे, उन में तव्हां ॾिसंदो त हिन जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त समाज जी इस्लाह ऐं ॼाण उहा पहुचाए जे आलमी अदब जा उहे शाहकार नसर जा खणींदो अचे। त उन्हनि ड्रामनि में मिसाल असां वठूं इंक्वायरी ऑफिसर जो, त उहो रूसी जेको लेखक आहे गोगोल, उनजो असुलु जेको आहे सो इंस्पेक्टर जनरल जे नाले सां उहो ड्रामो लिखियलु आहे। त उहो बुनियादी हुननि जो मौज़ू त नंढी सतह ते हेठि लेवल ते जेका करप्शन थिए थी, कीअं थिए थी, उनखे ज़ाहिर कजे। मिर्ज़ा साहिबु उनखे सिंधीअ में खणी आयो ऐं उहे असांजे मक़ामी सतह जा, हेठि सतह जा, तहलके सतह ताईं जा जेके अमलदार आहिनि, छाकाणि त पाण रेवेन्यू में अमलदार आहे, सभिनी शयुनि ते हुनजी नज़र आहे। हिकिड़ो बुनियादी ख़ाको हुन ड्रामे जो खणी आयो, पंहिंजे सॼे समाज जे हक़ीक़तुनि खे, उणाइनि खे ज़ाहिर करे थो त किथे किथे असां में ख़राबियूं मौजूदु आहिनि जेके असांजे समाजी सुधारे या तरक़ीअ में रुकावट आहिनि। नवाब साईं, ऐं तव्हां ॾाढे अहम नुक़्ते ते अची पहुता आहियूं त कलीज बेग साहिब जेको बि अफ़सानवी अदब लिखियो आहे, जिन में ड्रामा बि हुनजा अची वञनि था, सिंधी समाज ते उनजो छा इम्पैक्ट पियो आहे, असीं इन मौज़ूअ ते वरी अची ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असीं वठूं था नंढड़ी साई, ऐं नंढड़ी साई खां पोइ असीं वरी इन मौज़ूअ ते अव्हां सां बाद में अची ॻाल्हाईंदासीं।
असां हीअं वक़्तु जेको डॉक्टर मखमूद साईं ॻाल्हायो पिए उहो मिर्ज़ा साहिब जिन जे नसरी अदब जे बारे में पिए ॻाल्हायोसीं, जिन में डॉक्टर साहिब जिन तमामु इख़्तिसार सां कूज़े में समुंड बंदि कयो आहे त कलीज बेग साहिबु अफ़सानवी अदब आहे ऐं तर्जुमा आहिनि ऐं ड्रामा आहिनि, उन्हनि जी लुग़त आहे, उन्हनि जी तारीख़ नवेसी ते हिकिड़ो वॾो ह्यूज हिकिड़ो कमु आहे। उन में असां जॾहिं ॾिसूं था त पाण शाइरीअ ते बि जेका न फ़क़ति रिसर्च कनि पिया, जीअं शाह लतीफ़ जे किताब जो ज़िक्र आयो, लाइफ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ ऐं अहवाल शाह अब्दुल लतीफ़ ऐं सैयद साबित अली शाह, क़ासिम जो ख़लीफ़ क़ासिम जो जेको कलाम आहे, त ईअं आउं तव्हां ॾे जेको ईंदुसि त कलीज बेग साहिब जो पंहिंजे हम असर जेके शाइर आहिनि, छाकाणि त गदा शाह बि आहे ऐं मीर अली नवाज़ नाज़ बि आहे, त अब्दुल हुसैन ख़ान सांगी बि आहे, त कलीजी जेको पंहिंजी शाइरीअ जो असांखे जेको असासो छॾियो आहे उन जे बारे में तव्हां असांखे ॿुधायो। नसीर साईं, मिर्ज़ा कलीस जे हवाले सां जॾहिं असां नसर जी ॻाल्हि कई, जेको मुख़्तसिर थियो त शाइरीअ वारो पहलू बि हुनजो ओतिरो ई जानदार ऐं ओतिरो ई वसी आहे, छाकाणि त असां ॾिसूं था त जॾहिं हू शाइरनि जे बारे में गुफ़्तगू करे थो त उते हुन इल्मु उरूज़ जे सिंधी व्याकरण जो जेको वॉल्यूम आहे हिकिड़ो, हुन में शामिल तौरु कयो आहे त जेको शाइरीअ जो फ़न जे हवाले सां पहिरियों त माना हुनजो इहो वॾो कमु आहे। ॿियो नंबर ते त मिर्ज़ा साहिब जो जेको उन फोकस आहे शाइरीअ जो, उहो फ़नी तौर ते हू उरूज़ ॾांहुं वियो आहे ऐं उरूज़ में हुनजो मुकमल हुन ग़ज़ल तश्कील ॾिनो आहे। ऐं असां ॾिसूं था त जॾहिं मिर्ज़ा कलीज जो जनमु थिए थो, उनजे कुझु सालनि खां पोइ सिंधीअ में पहिरियों ग़ज़ल जो दीवान ख़लीफ़े गुल जो 1858 ईस्वीअ में छपजी अचे थो। अख़्ते अली मिर्ज़ा साहिब उनजी शरह बि लिखी आहे, दीवाने गुल जी शरह बि लिखी आहे। त इहो हिकिड़ो दौरु आहे जंहिंमें मिर्ज़ा साहिब माना जॾहिं, छाकाणि त ख़लीफ़े गुल जो जेको तालुक़ु आहे उहो पीर अली गौहर शाह असगर सां आहे, जेको काफ़ीअ जो शाइर आहे, उनजी सोहबत में रही ख़लीफ़ो गुल ग़ज़ल ॾांहुं अचे थो, उरूज़ ॾांहुं अचे थो, उरूज़ी शाइरीअ ॾांहुं अचे थो, ऐं मिर्ज़ा साहिब उन ॾांहुं वधीक दिलचस्पी या उनखे फोकस्ड करे थो। मिर्ज़ा साहिब जे दौर जा जेके शाइर, असां हमसरनि जी ॻाल्हि न कयूं, मीर अली नवाज़ नाज़ जी या सांगीअ जी, या इवन असां ख़लीफ़े क़ासिम खे बि मिर्ज़ा साहिब जो वॾो मुआसिर या हमसर चऊं त उन में अची सघूं था। त माना इवन मिर्ज़ा साहिब जी वफ़ात जे जनम खां 3-4 सालनि खां पोइ ख़लीफ़े गुल जी वफ़ात थिए थी, त माना इहो सॼो दौरु आहे जंहिंमें इल्मु उरूज़ सिंधी शाइरीअ में दाख़िल थिए थो पियो, ऐं उन में जेके बि तरकीबूं ऐं जेके बि इस्तारा ऐं जेके बि जेके फ़नी लवाज़मात आहिनि ऐं जेके आहिनि, उहे सभु उहो अचनि था पिया। पर मिर्ज़ा साहिब जो हिकिड़ो ॿियो कमाल इहो आहे त हुन अरबी, फारसी ऐं ॿियनि ॿोलियुनि मां जिथे न रुॻो नसर खे तर्जुमो कयो आहे, उते हुन शाइरीअ खे बि जेको आहे सो तर्जुमो करे खणी आयो आहे, जीअं अजीब जवाहिर में या ॿियनि में जेको आहे सो हुनजी रुबायत में आहिनि। अच्छा, उनखां सवाइ जेका असां ॻाल्हि जेका आउं घणी कंदो आहियां, जंहिंजो मुंहिंजो जेको मिर्ज़ा साहिब जे हवाले सां कम जो जेको पहलू फोकस्ड आहे, उहो ॿ शयूं रहियूं आहिनि। त हिकु त हुन क्लासिकल सिन्फ़ुनि खे नए अंदाज़ सां लिखण जी कोशिशि कई आहे। ऐं सम्झां थो त इहो पहलू असां वटि मिर्ज़ा साहिब जे हवाले सां तमामु घटि डिस्कस थियो आहे, या इल्मी सतह ते लिखियो वियो आहे, या हुन ते जेको आहे कुझु थियो आहे। त ख़ासि तौर ते मिर्ज़ा साहिब जेका काफ़ी आहे उहा कंपाइल त ज़रूरु थी आहे, उहा छपी बि आहे ऐं उहा कलमी नुस्ख़नि में महफ़ूज़ बि थी आहे, पर उन जे फ़न, उन जे जेका गायकी या उन जी जेका लयकारी या तरन्नुम या उन हवाले सां मिर्ज़ा साहिब ॾिसो, जॾहिं माना हिकिड़ो नसर में जिथे हू तव्हांखे घणनि मौज़ूअनि में विरहायल नज़र अचे थो, ऐं उहो रुॻो ईअं सतही बि न आहे, जेको हुनजो कमु आहे उहो एतिरो त जानदार आहे। ऐं उनजे करे नथो चवां त अॼु असां को ख़ासि उन ते हिते वेठा गुफ़्तगू कयूं, पर हूअं बि हिकिड़े बहसियत अदब जे शागिर्द जे असां ॾिसूं था त मिर्ज़ा साहिब जो कमु एतिरो त फैलियल ऐं वसी आहे, ऐं एतिरो त अहमियत वारो आहे, जो लॻभॻि 1 सदीअ खां पोइ बि उन कम खे पढ़ण जी ऐं उन कम जे हवाले ॾियण जी असांखे ज़रूरत पवे थी। ठीकु अहिड़े तरीक़े सां जॾहिं हू उरूज़ ॾांहुं वञे थो त उन सां गॾोगॾु हुन क्लासिकल सिन्फ़ जेका काफ़ीअ जी आहे, छाकाणि त असां ॾिसूं था त बैदल साईंअ जो या मोहसिन बेकस जो जेका वफ़ात जो जेको आहे, त उन में मिर्ज़ा साहिब जी हिकिड़ी चङी माना त उन जेको 70 खां पोइ 1870 खां पोइ जॾहिं मिर्ज़ा साहिब जी पैदाइश थी ऐं हू हिकिड़े जवानीअ में दाख़िल थी चुको आहे, ऐं इल्मी सतह ते हुन पंहिंजो कमकार लिखणु पढ़ण जो अमल शुरू थी चुको आहे, उन वक़्तु असां वटि काफ़ीअ जो रवाजु अची चुको, माना घणो माना हुन ॾिठो आहे या पढ़ियो आहे, हुन काफ़ी लिखी आहे। साॻे तौर ते जेको हुनजो ॿाराणा गुलफुल
जेको नंढड़ो हिकिड़ो किताबड़ो जेको शाइरीअ जो आहे उहो ख़ासि हुन ॿारनि लाइ तश्कील कयो आहे। असीं आउं चाहींदुसि त इन ते ॿिए मरहले में तफ़सील सां तव्हां खां ॿुधंदासीं। ऐं असां डॉक्टर नवाब साईं जेका ज़िक्र कयो पिए हुननि मिर्ज़ा साहिब जी शाइरी जो, त छा अर्ज़ु त उनजा कुझु नाला वठिजनि। अच्छा, मिसाल तौर ते चंदन हार आहे जेको दुनिया जी बहितरीन वेस्ट जी ऐं मग़रिब ऐं मशरिक़ जी जेका शाइरी आहे उन्हनि खे सुहिणे ख़्याल खे उन्हनि सिंधीअ में तर्जुमो कयो। अजीब जवाहिर जंहिंजो डॉक्टर मखमूद साईं जिन जेको हवालो ॾिनो, त उन में कार्लाइल खां वठी शेक्सपियर खां वठी बायरन ऐं शेले ताईं जेके बि दुनिया जा सेलिब्रिटी क्लासिक पोइट्स आहिनि उन्हनि खे उन्हनि अजीब जवाहिर ऐं चंदनहार में तर्जुमो कयो। दीवान कलीचे जो तव्हां ज़िक्र कयो त जिन में हू मीर अब्दुल हुसैन खान साॻिए सां गॾिजी आहे। पोइ हुनजो किताब आहे आमुल माणिक, जिन में हुन ॿुधायो त दोहे खां सवाइ बि ॿिनि सिटुनि में शाइरी हम ख़्याल खे पेश करे सघिजे थो। त अहिड़ी तरह सां असीं सौदाए ख़ाम जंहिंजो काफ़िन जो ज़िक्र कयो त मिर्ज़ा कलीज बेग जे अञा काफ़िन ते कमु करण जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह मखमूद बुखारी साहिब जिन हुन ते कमु कंदा। त सौदाए ख़ाम में मिर्ज़ा कलीज बेग जो तुंहिंजी सूरत तुंहिंजी सुहिणी सजण तस्वीर ॾिसी तकबीर चवां या कर ध्यानु दुनिया आहे फ़ानी, त हिकिड़ो वॾो हिकिड़ो जहान आहे मिर्ज़ा साहिब जी काफ़िन जो बि। पर आउं वरी तव्हां ॾे मोटी थो अचां त तव्हीं हिन वक़्तु कली चेयर जा डायरेक्टर आहियो ऐं कली चेयर सिंध यूनिवर्सिटीअ जो हिकिड़ो अहम इदारो आहे। त उन कंहिं अशाती प्रोग्राम जे तहत जेकी कुझु कयो आहे असांजे नाज़रीन खे तव्हां ॿुधाईंदो त ॾाढी ख़ुशी थींदी त जीअं उन्हनि किताबनि खे ॾिसंदा, उन्हनि जी अहमियत खां वाक़िफ़ु थींदा ऐं मुमकिन आहे त उन्हनि ते रसद ताईं बि पहुचनि। जी नसीर, असां कली चेयर सिंध यूनिवर्सिटी में क़ाइमु आहे साल 2008 खां चेयर कमु करे पई, जिते ॿिया प्रोग्राम सेमिनार कॉन्फ्रेंसिस इंटरनेशनल नेशनल लेवल जा थिया आहिनि। उते पब्लिकेशन बि असांजी जेका बाक़ाइदगीअ सां हलंदड़ आहे मौजूदा वक़्त ताईं। ऐं 60 जे लॻभॻि असांजा मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते चेयर जे पारां किताब छपिजी चुका आहिनि, जंहिंमें जीअं मिर्ज़ा साहिब जा टोटल 30 ड्रामा आहिनि, त उन्हनि मां 10 ड्रामा जेके आहिनि जेके तव्हां महिनत कई आहे मुख़्तलिफ़ जायुनि तां गॾु करे, ऐं हीअ जेको आहे सो हा बिल्कुलु। त उन में शुरूआती जेके 10 ड्रामा आहिनि उन में ख़ासि तौर ते पहिरियों ड्रामो त मौजूदु ई कोन हो, किथे तव्हां महिनत कई उनखे कंपोज़ कयो ऐं अची वियो हिन में। त अहिड़ी तरीक़े सां सिंध जी तारीख़ आहे, उनजी सिंध जी जाग्राफ़ी आहे, उनजो किताब 2 नंढा किताब हुआ जिन खे असां गॾु करे जेको छपरायो हुई। चचनामो आहे, चचनामो जेको आहे मिर्ज़ा साहिब जे पंहिंजे हयातीअ में जेका आहे सा ब्राह्मण घराणे ताईं मौजूदु हुयो, चच घर जे जेका आहे सो ख़ानदान ताईं उनजे ज़िक्र ताईं उनजे हयाती जा अहवाल ताईं हो नंढिड़ो छपियो हो। ऐं अधु हिसो उनजो बाक़ी जेको आहे उहो रहियल हो कलमी सूरत में हो, त उनखे बि असां मुकमल तौर ते 2 हिसा गॾे छपराया आहिनि। अहिड़ी तरह सां ई जेको आहे सो सिंध जी जाग्राफ़ी जेका उन दौर में हुई, ऐं सिंध जी जाग्राफ़ी ते बि आउं सम्झां थो तमामु घटि लिखियो वियो आहे। त उनजे हवाले सां या उनजी तारीख़ जेका आहे उनजे हवाले सां इख़्तिसार सां मिर्ज़ा साहिब हिन में बि जेको आहे सो लिखियो आहे। या ही जवाहिरुल इंसान, मिर्ज़ा साहिब मग़रिब जूं ऐं मशरक़ जूं शख़्सियतूं जेके आहिनि अलॻि अलॻि किताब लिखिया आहिनि। त हिन में मग़रिब जूं मशहूरु जेके शख़्सियतूं जेके महिनत करे हेठां खां कंहिं वॾे दर्जे ते पहुतियूं आहिनि उन्हनि जे हयाती जा अहवाल उन में लिखियो अथसि। साॻिए तरीक़े सां इल्मु नजूम ऐं इल्मु हैत, इहो बि एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी ते जेको कमु आहे इहो मिर्ज़ा साहिब कयो आहे। त ॾिसो त शाइर आहे, अदीब आहे, मुहक़िक़ आहे, मुतर्जुम आहे, इल्म जेको पासो न पियो छॾे। उहो ही किताब कलमी सूरत में जेको असां छपियो आहे। या ही रिवाज जी हिकमत आहे त रोज़मर्रा जेके इंसान खे पंहिंजी सिहत खे बहितर करण जे लाइ कहिड़ा खाधा खाइणु घुरिजनि, कहिड़ा कम करणु घुरिजनि रोज़मर्रा जो इंसान जी सिहत बरक़रार रहे, त उहो इन ते आहे। या ही मजमल मज़हब आहे, त इहो बि आलमी मज़हब जेके आहिनि उन्हनि जो तक़ाबिली अभ्यास आहे। ईअं न आहे त हर मज़हब जेको मज़मून लिखी छॾे, उन्हनि जी कंपेरेटिव स्टडी हुन ॾिनी आहे त जीअं हर को पढ़े दुनिया जे कहिड़े मज़हब में कहिड़ियूं शयूं मुश्तरक आहिनि, कहिड़ियूं मुख़्तलिफ़ आहिनि। त इन हवाले सां ॼण त हिकिड़ी हीअ थीसिस आहे जेका मिर्ज़ा साहिब लिखी आहे। त ईअं चेयर जेके ॿियनि मुख़्तलिफ़ उनजो कलीच एल्बम असां शाया कयो आहे, जंहिंमें मिर्ज़ा साहिब जे फैमिली जूं या उन दौर जूं अहम जेके तस्वीरूं आहिनि उहे उन में शामिल आहिनि। या चीस्तान ऐं प्रोलियूं जे नाले सां ॿारनि जे लाइ हिकिड़ो नंढिड़ो किताबु आहे,
उहो जेको आहे सो चेयर जे पारां छपियो आहे। नवो काका साईं, तव्हांजी इहा गुफ़्तगू ज़ाहिर त तमामु जामियत वारी आहे। असांखे प्रोग्राम में फ़िलहालु हिकिड़ी नंढड़ी वठणी आहे साई खां पोइ वरी अचूं था। साई खाग में असां मिर्ज़ा साहब जे कलीज चेयर पारां शाया थियल किताबनि जो तारुफ़ मुख़्तसिर इख़्तिसार सां अवां जी ख़िदमत पेश बि कयो ऐं डॉक्टर काका साहब जिन असांखे ॿुधायो त हीउ मजमुअल मज़ाहिब बि कलीज बेग साहब जे अहम किताबनि में हर लेखक जो हिकिड़ो नुक़्ता नज़र थिए थो, पर कलीज बेग साहब शाह लतीफ़ वांगुरु आलमगीरियत पसंदि हुयो, आलम सबाबाद जो पोइलॻ हुयो। हुन तमामु मज़हबनि जो एहतराम त कयो पिए, पर आफ्टर ऑल हुन जो जेको मतमअ नज़र हुयो उहो हो इंसानियत जो एहतराम। कलीज बेग साहब जे इन इंसानियत जे एहतराम खां अॻिते जेकॾहिं असीं गुफ़्तगू कंदासीं डॉक्टर मक़बूल, त असां ॾिठो त ज़ीनत हुननि जो अहिड़ो नॉवल आहे जिन में हुन असांखे मैसेज ॾिनो आहे त सिंधी समाज में औरत खे पढ़ियल लिखियल हुजणु ज़रूरी आहे। ऐं उन जे नॉवल ज़ीनत जो एॾो इम्पैक्ट थियो जो माण्हुनि पंहिंजे नियाणियुनि जा नाला ज़ीनत रखणु शुरू कया ऐं गॾो गॾु पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइण जे लाइ मदरसनि ॾे बि उन्हनि खे रवानो कयो। पर आउं सम्झां थो त अञा बि जेकॾहिं असीं थोरो हेठि लहूं त कलीज बेग साहब जो बुनियादी कमु ॿाराणे अदब जो बि आहे, जेका हुन जे शख़्सियत जा कई रुख़ आहिनि उन्हनि में हिकिड़ो इहो बि आहे त हुन जेको असांजे सिंधी समाज जो ॿार आहे उन जे लाइ हुन नसर ऐं नज़्म में जेके कारनामा सरंजाम ॾिना आहिनि उन्हनि ते जेकॾहिं रोशनी विझो। नसीर साईं, मिर्ज़ा साहिबु जिथे घणो फैलियल आहे मौज़ूआती हवाले सां, उते हुन ॿारनि जे हवाले सां बि जेके हुन जा असांखे लॻभॻि 20 जे लॻभॻि जेके नसर में ऐं शाइरीअ जो असांखे हिकिड़ो ई मजमो जेको ॿाराणा गुलफुल जो ज़िक्र कयोसीं, गुलफुल जे नाले सां, उनखे बाद में वरी उन जा जेके न रुॻो उहे पर उन सां अलावा जेके हुन जा इन्हनि किताबनि खां मुख़्तलिफ़ जाइनि ते ॿारनि जे लाइ या उन वक़्तु दर्सी किताबनि लाइ कुझु दुआऊं या कुझु अहिड़ा नज़म हुआ या गीत, उहे सभु वरी बाद में मूं वरी कंपाइल कया जेके इल्म जी दौलत जे नाले सां सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे उहे शाया कया। अच्छा, असां ॾिसूं था त ॿाराणे अदब जे हवाले सां असां वटि माना आलमनि उन जी दर्जाबंदी कई आहे त कहिड़ो अदब कहिड़ी उमिरि जे ॿार खे पढ़ाए सघे थो, जंहिंमें असां हुन जा 3 स्टेजिस माना जेको आहे सो ॻणियूं था। 3 सालनि जे ॿार खां 6 सालनि जे ॿार ताईं, वरी 6 सालनि जे ॿार खां तक़रीबन 12 सालनि जे ॿार ताईं, वरी 12 सालनि जे ॿार खां पोइ माना 15 सालनि ताईं। उन खां पोइ उहो ॿार जी वईअ मां निकिरी थो वञे, जेका ज़हन जी ओसर मुताबिक़ शयूं उनखे जेतिरियूं जेतिरियूं उनजी ज़हन जी वुसत आहे उनखे एतिरियूं शयूं ॾिजनि थियूं। मिर्ज़ा साहब जो जेको कमु आहे जंहिंमें हुन जा मुख़्तलिफ़ किताब आहिनि, जंहिंमें हुन माफ़ूकुल फितरत शयुनि खे बि टच कयो आहे, साइंसी इल्मनि खे बि टच कयो आहे ऐं उन शाइरीअ में बि जेके आहिनि सो हुनजो जेको सॼो जेको ॿाराणो कमु ॿारनि जे लाइ कमु आहे उहो ख़ासि तौर ते पोइ ॿ जेके असां कैटेगरी ॻणियूं था, माना जेको 6 सालनि खां वठी 10-12 सालनि ताईं ऐं 10-12 सालनि खां पोइ जेको ॿियो जेको स्टेज आहे जंहिंमें ॿार अञा वधीक, छाकाणि त जेको पहिरियों जेको मरहलो आहे पहिरियों 3 सालनि या 2 सालनि खां उन में ॿार घणो करे जिननि भूतनि ऐं माफ़ूकुल फितरत शयुनि ॾांहुं वधीक अट्रैक्शन या कशिश रखंदो आहे। उन खां पोइ जीअं जीअं हुन ज़हन जी ओसर थिए थी, जिस्म जे ओसर सां गॾोगॾु ज़हन जी ओसर थिए थी, त उन में हू शयूं अञा वधीक हुन वटि जस्टिफाई थींदियूं आहिनि या उन लाइ हू दलील या जेको आहे सो उन लाइ उन थींदियूं आहिनि। अॻिते जीअं थींदो आहे त जीअं 12 सालनि खां पोइ ॿार जी उमिरि में उनजो तजसुस शयुनि ॾांहुं वधंदो आहे, त शयुनि जी असलियत या हक़ीक़त ॾांहुं ॼाणण ॾांहुं पाण अमली तौर ते वधण जी कोशिशि कंदो आहे, जीअं जीअं हुनखे शयूं सम्झ में ईंदियूं आहिनि। ॾिसो, मिर्ज़ा साहिब जो जेको सभ खां वधीक नुक़्ते नज़र अहम जेको असां ॻणियूं मुख़्तसिरनि ॻणियूं त हुन इहा शइ महसूसु पई कई त सिंधी समाज जे हिकिड़े बहितर समाज जे तश्कील ऐं हुनजे हिकिड़े बहितर समाज तौरु हिकिड़ी सुञाणप जे लाइ असांखे पाण खां पोइ ईंदड़ जेका जनरेशन आहे, नसुल आहे, उन जी ज़हनी आबियारी करणी पवंदी। उन जे लाइ अहिड़ो कुझु ॾियणो पवंदो, लिखणो पवंदो त छाकाणि त असांखे उन वक़्त में मीरान मोहम्मद शाह अवल
ऐं पंहिंजो भेरूमल भेरूमल या हूंदड़ ॿिया जेके शाइर उन वक़्त में असांखे सिद्दीक़ मुसाफ़िर उधाराम खां शुरू थियल त उन वक़्त में जेको उन्हनि जी जेका शाइरी आहे पर हिन उन सां गॾु नसर में खणी आयो, साइंसी इल्मनि खे खणी आयो ऐं तालीम जे जेका एजुकेशन नफ़्स एजुकेशन साइकोलॉजी जेको असां वटि हिकिड़ो सब्जेक्ट ई कोन अञा ताईं इंट्रोड्यूस थी सघियो आहे प्रॉपर नमूने सां, जेको ॿार खे असां प्राइमरी सतह खां यूनिवर्सिटी सतह ताईं पढ़ायूं, जेको न रुॻो असांखे अॻिते हली उनखे हर फील्ड में कमु अचिणो आहे, त हुन उन तरफ़ बि असांखे तवजह छिकायो आहे। असां इहो मजमूई तौर ते ॾिसूं था त हुन जिते ॿियूं सॼियूं शयूं ठाहियूं आहिनि उते हुन ईंदड़ नसलनि जी आबियारीअ लाइ ऐं पंहिंजे ॿार खे बि पाण सां गॾु खणी हलण जे लाइ जेको हुन वटि प्लानिंग ऐं जेको हुन वटि वसी जेको हुन वटि कैनवास आहे उहो ॾाढो अहम आहे। ऐं सम्झां थो त कुझु मूंखे नाला ॿारनि जे किताबनि जा ज़हन में अचनि पिया। मिसाल असां नंढपण में असांखे वॾियूं भेनरूं ॿुधाईंदियूं शैतान जी नानी या इवन गुलनि जी टोकरी बि हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ो इन लेवल जो आहे। ऐं वरी असीं ॾिसंदासीं त वामिक अज़रा ऐं गिलिवर जो सहरो सफ़र ऐं पूरे लखियूं पटियल अखियूं ऐं लुबा दर्ज़ीअ वारो जेको आखाणी आहे। ऐं आऊं जेकॾहिं मखूर तव्हांजी इजाज़त सां, छाकाणि त तव्हां मुरतिब कयो आहे इल्म जी दौलत, कलीज बेग साहिब जिन जे 12 नज़्मनि जे मजमूए जो नालो जेको तव्हां मुरतिब कयो आहे उनजो नालो आहे इल्म जी दौलत। उन में पाण ॿारनि खे छापिया इल्म जी दौलत सां गॾोगॾु पोरियो या हुनुर जेको आहे न इहो लाज़मी अॼु बि चवनि था त तव्हां पढ़ो बि सही ऐं नंढड़ो कच ज़हन इल्म सां गॾु गॾु हुनुर बि महिनत कर तूं महिनत ॿार। मिसाल जेको कलीज बेग जो मशहूरु नज़्म आहे कोडर खण तूं कोडर यार, माना पोरियो ज़मीन खेती बाड़ी वरी नेचर जो जेको आहे उहो हसीन नज़्म आहे जंहिंजो मुखड़ो मुंहिंजे ज़हन में अचे पियो त गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल चमेली ऐं मोते जो मैदार गुल। त असीं कली साहिब जे ज़ाहिर ते हुनजो वॾो कमु आहे ॿाराणे अदब जो बि। ऐं तव्हां खां पुछणु चाहींदुसि छाकाणि त तव्हांजो बुनियादी जेका थिसिस आहे डॉक्टरेट आहे तव्हांजी त उहा सिंधी अदब जे अफ़सानवी अदब जे किरदारनि ते आहे। त आख़िर कलीज बेग पंहिंजे किरदारनि जे तवसुस सां पंहिंजे सोसाइटीअ ते ख़ासि तरह सां जेको असांजो सिंध जो पुठिते पियल असांजो समाज आहे उनखे बूस्ट करण जे लाइ, उनखे अप करण जे लाइ हुन कहिड़ो रोल अदा कयो आहे, हुनजो पॉइंट ऑफ डिपार्चर छा आहे त असांजो सिंधी समाज किथे हुजणु घुरिजे, हुनजो इम्पैक्ट छा आहे? नसीर साईं ॾाढो अहम जेको आहे सो मौज़ू आहे इहो, छाकाणि दुनिया जो जेको बि आलिम अदीब मुफ़क्किर ॾाहो साइंसदान जेका ॻाल्हि करे थो या जेको कुझु इल्मी पोरियो करे थो त उनजो असरु असांजे समाज ते कहिड़ो थिए थो, उहो कहिड़ो आहे उहो ज़रूरु ॾिसणु जाचणु घुरिजे, उहो ई अहमियत वारो हूंदो आहे। त मिर्ज़ा साहिब जो जेको नसर जे हवाले सां अफ़सानी अदब में जेको हुन कमु कयो आहे, हिकु त हुन जेकी कुझु लिखियो आहे त हिकिड़ो ख़ासि नुक़्ते नज़र जो नज़र अचे थो त हुनखे समाज खे शऊर ॾियणो आहे, समाज जी इस्लाह करणी आहे, वक़्त ऐं हालतुनि जी घुर्ज छा आहे उहा उन मुताबिक़ पंहिंजे किरदार ऐं अमल खे बहितर खां बहितर बणाइणो आहे। इहो उनजे तहरीरुनि में हिकिड़ो बुनियादी नुक़्तो असांखे नज़र अचे थो। पर उन खां अलावा ॾिसूं जीअं ख़ान बहादुर मोहम्मद सिद्दीक़ मेमण सिंधी अदबी तारीख़ 2 भाङा जेके उन लिखियो आहे उन में हिकिड़ी ख़ासि फैमिलीअ जो ज़िक्र कयो अथसि त उन्हनि जेको जॾहिं ज़ीनत नाविल पढ़ियो त हुन जेको आहे पंहिंजे फैमिलीअ में पंहिंजी घरवारी जेका आहे उनखे उन ज़ीनत नाविल खां मुतासिर थी वॾी उमिरि में तइलीम ॾियारी ऐं तइलीम ॾियारे उहो वॾे उहिदे ताईं पहुती आहे। या पंहिंजे घर में जेको आहे सो उहो साॻियो निज़ाम हुन लागू कयो आहे जेको मिर्ज़ा साहिबु ज़ीनत नाविल जे किरदारनि जे ज़रिए सां पेश कयो आहे। ऐं आउं हिकिड़ो ज़ाती तव्हांखे तजुर्बो ॿुधायां त असां हिकिड़े साल वाइवाज़ MA जी वरिती पिए, हुते हिकिड़ो शागिर्दु आहे जंहिंखे थोरी ज़हन में तकलीफ़ हुई त हुन मूंखे ॿुधायो त मुंहिंजी जेका आहे पढ़ाई में जॾहिं मुश्किलात थींदी हुई त मूं मिर्ज़ा साहिब जो हिकिड़ो किताबु फ़वाइदुल अख़लाक़ पढ़ियो त हुन में अख़लाक़ी हवाले सां, शऊर जे हवाले सां, तइमीर जे हवाले सां, शख़्सियत खे ठाहिण जे हवाले सां एॾा बहितरीनु मज़मून आहिनि, एॾियूं बहितरीनु आखाणियूं आहिनि इस्लाही जो मुंहिंजी उहा ज़हन जी जेका तकलीफ़ दवाउनि खाइण सां ख़तमु कान थींदी, पर मिर्ज़ा साहिब जो हीअ किताबु पढ़ण सां मूंखे ज़हनी सुकून मिलंदो ऐं आउं वरी अॻिते पढ़ण जे लाइ ज़हनी तौर ते जिस्मानी तौर ते बिल्कुलु तयारु थी वेंदो हुउसि। त अहिड़ी तरह सां मिर्ज़ा साहिब जो जॾहिं असां इंक्वायरी ऑफिसर पढ़ूं त केतिरा ई दफ़ा उहो स्टेज ते PTV ते नशर थी चुको आहे ऐं सभई असां शौक़ सां ॾिसूं था। हाणे उन में इहो न आहे त को उन्हनि समाज जे किरदारनि ते सिर्फ़ु उहो तिन्ज़ करे थो, बल्कि असांखे ॿुधाए थो त असांजे समाज में ख़राबियूं किथे आहिनि, जंहिंजे करे जेकॾहिं सफ़ाई न आहे घिटियुनि गलियुनि में त उनजो ज़िम्मेवार केरु आहे, उनखे करणु घुरिजे, उनजे समाज ते असरु छा पियो पवे।
साॻे तरीक़े सां बाला अमलदार आहे त नंढा वॾा समाज जा उन में कमकारियूं पवनि था त हुनजो रवैयो कीअं रहियो आहे ऐं कीअं हुअणु घुरिजे, इहा शेप जेका आहे सा हुनजे उन्हनि अफ़सानवी किरदारनि मां, ड्रामा जे किरदारनि में जा कहाणियुनि जे किरदारनि मां, ॿारनि जे आखाणियुनि जे किरदारनि मां मिसाल पूरियल अखियूं पटियल अखियूं। ऐं ॿाराणे अदब ते जॾहिं मूं हुनजे एमफिल कराई पिए त नौजवान जेको कमु करे पियो, जॾहिं उहो पढ़ी आयो चई साईं आउं अॻु में त ईअं गुज़रंदो हुउसि, जेके शयूं नज़र में ईंदियूं हुयूं या न ईंदियूं हुयूं ईअं हलिया वेंदा हुआसीं, पर डॉक्टर हीउ वकाका साईं तव्हां बिल्कुलु अहम ॻाल्हि पिया कयो त कलीज बेग साहिब जो लिखियल नसर हुजे या नज़्म हुजे या हुन जा तर्जुमा हुजनि, उन्हनि सभिनी जो इम्पैक्ट इहो थियो आहे जो सिंधी समाज अॼु पंहिंजे रोशन ख़्याली पेरनि ते बीठो आहे। छाकाणि त मखमूद बुखारी साईं तव्हांजी वॾी महिरबानी, डॉक्टर नवाब काका साहिब तव्हांजी वॾी महिरबानी। कलीज बेग साहिबु हिकिड़ो लिबरल ज़हन जो सूफ़ी मिज़ाज ऐं तरक़ी पसंदि रोशन ख़्याल इंसानु हुयो जंहिं पंहिंजा नक्श क़दम वाज़े असांजे हिन धरतीअ ते ॿोलीअ में छॾिया आहिनि। कलीज बेग साहिब जे आउं कुझु ज़ाती ॻाल्हियुनि ते हिन अॼोके डिस्कशन खे वाइंड अप कंदुसि त कलीज बेग साहिब जिन पाण में 7 भाउर आहिनि ऐं कलीज बेग साहिब जो वॾो भाउ मिर्ज़ा ग़ुलाम रज़ा उन इल्म मंतिक़ ते किताबु लिखियो आहे जेको निसाब में शामिल आहे। कलीज बेग साहिब जो ॿियो भाउ मिर्ज़ा सादिक अली जेको पहिरियों मुसलमान BA ग्रेजुएट आहे जंहिं इक़्तिसादियात ऐं इल्म पैमाइश ते बुनियादी किताब लिखिया आहिनि। कलीज बेग खां नंढो भाउ मिर्ज़ा अली कुली बेग जंहिं सचल साईं जे बारे में जेको पहिरियों रिसालो आहे उहो मुरतिब करे असांजे सिंधी अदब खे ॾिनो आहे जेको 1903 या 4 आहे। कलीज बेग साहिब जो फर्ज़ंद जेको आहे बार एट ला नादिर बेग मिर्ज़ा जदीद सिंधी अफ़साने जो बानी आहे जंहिंखे पोइ अॻिते हली उरूज मिलियो। असीं कलीज बेग साहिब जे आख़िरी ॾियारनि जे बारे में जेकर ज़िक्र कंदासीं त 3 जुलाई ते राति जो 10 खां 11 बजे जे विच में सदन विसाल थियो आहे। हीअ 1929 जो साल आहे, 3 जुलाई राति जा 10 खां 11 जो वक़्तु आहे। ऐं संदन जॾहिं डोली ॿाहिरि खजी वई आहे त पोइ उन में अलामा दाऊद पोटो साहिबु ऐं डॉक्टर गुरुबख्शाणी होतचंद उहे उन में शरीक थिया आहिनि। कलीज बेग साहिब जिन जी तुरबत जेके असांजो सलाम आहे, जेको सदा बरंदड़ ॾीओ आहे सिंधी इल्म अदब जो, संदन हिकिड़े ख़ूबसूरत 64 ते आऊं पंहिंजी गुफ़्तगू खे वाइंड अप कंदुसि त पाण जॾहिं बि ड्रामो लिखंदा हुआ त उनजे आख़िर में पाण अची हिकिड़ो जेको पंहिंजो 64 पढ़ंदा हुआ उन ते आऊं अॼु हिन अॼोकी गुफ़्तगू खे पुॼाणी थो पहुचायां। नाटक असांजो दोस्त हो आख़िर तमामु थियो, नाटक असांजो दोस्त हो आख़िर तमामु थियो, सद शुक्र जो पसंदि सॼो इंतज़ाम थियो, नित कुर्ब मां अव्हां खे सदा थो कलीज चए, रुख़सत वठूं त हाणे सभिनि खे सलाम थियो।